मोटी ब्याह दिया
وتعز من تشاء وتذل من تشاء بيدك الخير إنك على كل شيء قدير. تولج الليل في النهار وتولج النهار تولج الليل في النهار وتولج النهار في الليل وتخرج الحي من الميت وتخرج الميت من الحي وترزق من تشاء بغير حساب. صدق الله مولانا العظيم. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. मेरे भाइयों अजीजों पानी भर ले अल्लाह ताला के पाक कलाम सूरत आल इमरान चंद आयतों हमारे आदत तिलावत जन आयतों के अंदर अल्लाह ताला जल जलालू पंज बादशाही के ज़ाहिर कर फरमाया। तो दुनिया में जितना भी हाकिम मोकलिया बादशाह के दुनिया में मोकलिया वो मां छोड़ने वक्त के लाल मुस्लिम हाकिम जो हाकिम बाद अलैहिस्सलाम बिअहकमिल हाकिमीन। हाकिम जो हिकिड़ो ई साईं आहे। सलाह कंहिंसां न कंदो आहे, मशवरा कंहिंसां न कंदो आहे, नेकियूं कंहिंसां न कंदो आहे। दिलबर नबीअ खे चई तूं बि सलाह बि कर, मशवरा बि कर। मां सलाह मशवरा कंहिंसां न कंदो आहियां, ईअं चाहींदो आहियां उहे कंदो आहियां। इन्नमा अमरुहु इज़ा अराद शय्अन अन यक़ूल लहू कुन फयकून। हक़ीक़त अल्लाह कई चाहे जो इरादो कंदो आहे, चवंदो आहे थी त चयो आहे थी पवंदी आहे। जीअं वणे करे तो मर्ज़ीअ जो मालिक आहे, वज़ीर जी मर्ज़ी, नवाब
की मर्जी, मौलवी की मर्जी, मर्जी हलती अल्लाह की हलती। वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह। अल्लाह की हलती शराब को जय मां मूसा के जमनी नबी दस जमदे तो कोई माल अशवारो तो जय मां पैदा करो माल पर तुझे गोद में पालना कराइयो मास। फिरौन को के मां मूसा के जमनी नबी मुझे दिया जो जे कदे सजो जहान की छोआ जो जीअं रब कयो उहे थी वियो। उधर अल्लाह जी मूसा पैदा थियो खबर पई फिरौन खे आया जल्लाद मूसा की अम्मा दीजे रब मुझा जान जल्लाद आया मुझे बच्चे के टुकड़ों के गलती न कर मां जो आया ये के कुसना खुशी आहे न कुसंदो मुंहिंजो ज़ुल्म आहे मां जो मां जो आहियां गलती न कर जो जंहिंजो रब तुंहिंजो सभु अलाए कहिड़ी माण्हू खे बीमारी आहे पाणी जी। मैदान में पढ़िया पानी पढ़िया अब द्वार खे मुछलो क़ुरान नसीब थियो ऐलान थींदो वियो दुखनि जो ज़मानो वया तव्हांजे रोअण जा ॾींहं ख़तम थी वियो हाणे मुंहिंजे जन्नत में खिली खिल न मौत ई न को मुंहिंजे जन्नत में तार हूंदी केर मज़ा मान साईं केतिरो वक़्तु जन्नत में रहंदे जे ख़ालिदीन फ़ीहा अबदा जन्नत में रहो इन नेमतुनि वारी जन्नत मुफ्त में मतलब यकीन रखो अल्लाह ते अकेलो करे मनीस बोलो अल्लाह अहद सुभान अल्लाह चुप जाओ अल्लाह के नारे के बुलंद आवाज से बयान कर तू हिते याद करे हो हिते याद सदाई जो मुझे जन्नत में रहो जो मज़ा मानंदो वठो
खालिदीन फीहा अबदा ज़ालिकल फौज़ुल कामयाबी आवते में वॾी मुराद जो जंहिंखे अल्लाह जो दुश्मनी जंहिंजो रब पंहिंजो सभु आहे पर मुंहिंजे शख़्स जो मुंहिंजो अल्लाह जेको जहान जो पालनहार इन ॻाल्हि ते पको थी बीठो मरे थो मलाक सिरों खे खुमेदा कबर जो भाव करण हशर जो वाइदो थो करे या कबर पारां फिटी हूंदी पर अंदर तुंहिंजे लाइ पिष्ट जो बाग बनी हूंदी आहे अल्लाह जे ज़ात ते यकीन रब ते यकीन कर ऐं हुनखे अकेलो करे तो आहे भी अकेलो कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद वॾे राति जो थमे त बोथ सही आहे पर जे पहिला हुजनि हा त मुल्क कीअं हलिया बादशाह हिकु मुल्क जा मलक न हलाए सघंदा ये पहिला पाण में हुजनि हा लड़ी पवंदा त केरु छॾाइनि हा हिकिड़ो चया मां आसमान थो केरां ॿियो चया केरु त ख़बर पए ॿियो चया ज़मीन थो केरु ख़तमु कयां ॿियो चया ख़तमु कर त हवा तुंहिंजे लाइ बाग तुंहिंजे लाइ मेवा तुंहिंजे लाइ सिज तुंहिंजे लाइ चंड तुंहिंजे लाइ राति तुंहिंजे लाइ ॾींहुं तुंहिंजे लाइ हर चीज़ तुंहिंजे लाइ पर तोखे मां पैदा कयो पंहिंजे इबादत जे लाइ ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून मां पैदा कयो आहे इंसान खे पंहिंजे इबादत जे लाइ इबादत कई कभी इबादत अल्लाह जी इताअत जो आमना जे लाल जी सब तो सुभान अल्लाह अवल सुञाण कर माल करी तक मारे ये माण्हू को भी पानी जे गंदे कतरे में लखन जो लाल बनायो अथनि उहे ज़मानो त यादि कर अदा छो थो खेले बस अदब मस्क लिया अहिड़ो क़ुरान ॾिजो अल्लाह खे मथां वारे छॾे केरु कंदे क़ुरान आहे अदब कर हुजूर जे हस्तीअ ते क़ुरान वारे थो सहाबी पढ़े थो मुस्तफ़ा आमना जे लाल नबूअत वारी अखियुनि मुबारकनि मां पाणी थो वहे सहाबी को चए अबू हुरैरा साईं मां नबी साईं सां गॾु आहियां अबू हुरैरा जो हलत मां मोहम्मद पंहिंजे गुलामनि जो इम्तिहान वठां केॾा निंड में केॾा जाॻिनि अबू हुरैरा साईं फरमातो आयो नबी साईं हथरात जो कयूं हिकिड़े सहाबीअ जे दर ते आया क़ुरान ॿुधो वरी ॿिए जे दर ते क़ुरान ॿुधो जॾहिं सालिम साईं जे दरवाज़े ते आया पाण बीही रहिया कदम मुबारक अॻे ई न पियो पवे हीअं जो नज़र पिया त नबूअत वारियूं अखियुनि मुबारक मूं नार पिया पाणी जा मां चयोसि हलो अॻे ईअं हलो होॾे त कदम कर नूरी मलाक लाठियूं करे जंहिंजो क़ुरान ॿुधाया मां मोहम्मद कीअं अॻिते हलां
कुरान पढ़ो कि हाओ कुर्बान वञो कि अहिड़ो कुरान पढ़ो कि जो मां मोहम्मद खे वारे हुजे थी सैमा खे पढ़ो करो त तव्हांजा कुरान ॿुधो न त अञा ठाहे ठाहे कुरान पढ़ां जे पुट खे ख़बर न आई त बि अहिड़ो मिठो कुरान पढ़ियो थी जो मां मोहम्मद खे वारे हुजे थी हाणे इहा ज़ुबान तोड़े कर इहे चुप तोड़े कर जे ज़ुबान सां मिठो कुरान पढ़ियो थी इहो ओड़े कर त मां मोहम्मद चुनी ॼाणे कुरान मजीद जो कदवा कुरान वारो जो जे नाज़िल थियो थे समझो सुभान अल्लाह उहो ज़मानो त यादि करो वॾाई करण वारा इंसान त कतरे कहिड़े मूं ठाहियो ज़मानो अब तुझे दुकान जो हलाईंदो वठे अम्मा तुझी घर जी बुहारी थी वेंदी वठे नंढा थी धोईंदी वठे खाण थी मरींदी वठे मानी थी बचाईंदी वठे ख़बर मुंहिंजे पाणीअ खे कोन्हे बच्चो जंहिंजे पेट में पियो आहे पतो कोन्हे त नथो मुंहिंजे बच्चे जो कहिड़े टाइम ते ठहियो हथ कहिड़े टाइम ते ठहिया पेर कहिड़े टाइम ते ठहिया ज़ुबान कहिड़े टाइम ते ठही अम्मा तुझी घर जे कम में मशगूल आहे इहो मार दुहा जो तुझे अम्मा जे रहम वारियूं जायुनि ते तस्वीरां तव्हांजूं मां ठाही केरु थो तस्वीर ठाहे अल्लाह फरमातो हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा तस्वीरां बनाईंदो आहे जो जीअं गणेश बणाए थो पुछा वारो समीरा तो मर्ज़ी अल्लाह जी हलंदी जीअं वणे जो उएं करे पर हुनजी मर्ज़ी न हली जो अर्श वारे जी मर्ज़ी हली पर हुनखे ॼमन न ॾींदो मांसि ख़ुदा पंहिंजे कुदरत सां जो मूसा खे पैदा कयो पैदा कयो अल्लाह अम्मा थी के रब जान जल्लाद आया हज़ारे बार फिरौन कुहाया कंहिंजे के कुसना हा कुसी आहे न कुसंदो मुंहिंजो गुनो आहे मां जो वेठो ओ मूसा जी मां गम न कर तुझो बच्चो तोखे एॾो प्यारो आहे जेॾो मां अल्लाह खे प्यारो आहे बच्चो तुझो आहे त रसूल नबी त मुंहिंजो आहे सवाल तुझे पंहिंजे बच्चे खे खीर पीआर छा पीआ छो क़ुर वीहो सिखा फरमा जो إلى أم موسى أن أرضيه فإذا خفت عليه فألقيه في اليم فلا تخافي ولا تحزني إنا رادوه إليك وجعلوه من المرسلين खीर पियार पंहिंजे बच्चे खे सही जान जल्लाद आया मुंहिंजे बच्चे खे पुछूं के ग़लती न कर तूं करिया दो हरी उन्हीअ में मुंहिंजे हवाले करेसि सही हेॾे पुसी वेंदो होॾे अवतारो आहे ॿुधी वेंदो जे मां जो आहियां ताक़त कहिड़ी आहे दरिया खे मोड़े दरिया मुंहिंजे कब्ज़े में आहे हवा मुंहिंजे कब्ज़े में आहे सिज मुंहिंजे कब्ज़े में आहे चंड मुंहिंजे कब्ज़े में आहे राति मुंहिंजे कब्ज़े में आहे ॾींहुं मुंहिंजे कब्ज़े में आहे राति मुंहिंजे कब्ज़े में पखी मुंहिंजे कब्ज़े में हर
के मुसलमान अल्लाह की हुकूमत छोटी गलती करें मूसा जी मनाओ गम न कर दया में बच्चे के मुंह के हवाले करूं तो जो करूं तारी दो तारी दो तारी दो तारी दो तारी दो फिर मुझे घर घुमाए वही तुझे दरजे दरवाने जमा अल्लाह के बाद जो यह तू खुदा की ताकत असल रब्बुल सारवा जिसका तरीका से यकीन नहीं क्योंकि अल्लाह के यकीन और जो बेरोजगा मां का अल्लाह के दो अपनों के बच्चों प्यार हुआ ये नथी के ज्यादा बच्चों तारीफ अर्शवारे जो हुक्म बने बच्चे के दया में अल्लाह के हवाले के दया तेज उठे हले अर्शवारे चल तो खबरदार वक्त घरों करे वजो तेजी में हलदे दरिया पेटी अलाए का थे वनी करनी आज ते हलो मूसा के अम्मा सवाई दो दो फिर उन्हें घरों घुमाए वही दरजे अंदरवाने नील नदियों मोकले के नहर पड़ी के ये कासिदी फिरम के बंगले पे भैया थे वो हिंदू जो तेरा घर में आने मूसा घर में भला भरो तू भी ताकत अपना दिया ना तो तू रखवा के मार समूरा क्यों देखो रंगो आहे सो आहे हज बसे इतनो वाक्य बेटो आई ओ अहदा चाहे अरबी मोहम्मद अहमदा ओ अहद हे अहमद हे आबिद हो माबूद हे साजिद हो मस्जूद हे घुरन वारो हो जनम वारो इनके अब्बो भी अम्मा भी चाचा भी सौत भी पुखियों भी न्याणी भी दोस्ता भी हे कुटुंब कबीले वारो वो लमी यलिद व लमी यूलद जायो जंदवा ना पसल अम्मा कस भला ज़ाला कस अला वरना तो बदी उस समावात वल अर्द अल्लाह यकून लहू वलदुहु वलम तकुन लहू साहिब ये तो अब्बो भी कोने अम्मा भी काने माँ के घरवाली भी काने जो घरवाली भी बाबा आहे भी जो अकेलो जो जादे ताले हुनगी नजर आ सभी पहुंच के तो जीव मां गया है काबतुल्लाह के खिलाफ के नसारे वाले पासे नो वजन करम सा हिया मुबारक लिखी भैया वकाल रब्बुकुम दुऊनी अस्तजिब लकुम जवे तो तमाके कहां रब सके तकी बयान या हकीम वाले पासे या आयत मुबारक लिखी गई थी वजन अखर हुआ अल्लाह काबे जो दीदार कराई लजान जो मौका नहीं हुआ उद्देश्य आए तो सब कुछ होते बेटी आई लुढ़ंदी सिद्धि फिराओगे बंगले खबर पई भी दिया सी आके अदा गला रोदा सभी को मां जड़ी हो दुआ करो सच्ची जाओ मुझी मर्जी प्रे कला कलाज पर तरह जाता पड़े कला को आगे बस करो सबके सुभान अल्लाह सकल कहां की रात वाला सागे कहां के मस्ती हो गई तमाशो हो गई ये की नथी हो सुभान अल्लाह खुदे पर नजर कर ला खुदा जिन ते राजी थी उन्हनि जो झोली कुरान जे रहमत सां भरे छॾी नथो घुरे दाबू जे लखे में घुरे घुरे तकला लखे घुरे उनके कुरान न वञो
मुस्तफा जी मुखालफत कई, नबी सां दुश्मनी रखियईं, समूरा जो अबू जे लजू 12 ई पटजी वयूं, समूरा जो बिलाल सुने अरबी मोहम्मद जी गुलामी कई, कुरान खे दीअ में जाइ ॾिनी, मुंहिंजे मके जे घिटनि में पे जुटीअ जो ख़ताब अर्श ते पियो हले। इन सां दोस्ती त रखी ॾिस, लोह खे पारस लॻे त डंगी सोन बणाए, पर जंहिंखे क़ुरान जो रंग लॻे उनखे क़ुरान जो जन्नती बणाए भरंदो आहे। वॾी हस्ती आहे क़ुरान। आई पेती हंदी फ़िरौन जी ज़ाल बीबी आसिया, हीअ जो पेतीअ जो मुंहुं खोलियो, सॼी पेती रोशन लॻी पई आहे। हसीन जमील जवान जो नबी सुहिणा थींदा, सारनि नबियनि में हसीननि जो सरदार आमना जो लाल, जेको हिकु दफ़ो तो मुंहिंजे सोने नबीअ खे ॾिसे चवे पियो वरी ॾिसी वरी ॾिसूंसि, वरी ॾिसी वरी ॾिसूंसि। उञायल मुंहिंजे नबीअ जो दीदार कंदा, बुखायल जो सोने मोहम्मद जो दीदार कंदा, समूरा जो बुख उञणी लही वेंदी हुई। सफ़र जा थक जो लही वेंदा, हीअं जो पेटीअ जो मुंहुं खुलियो, हसीन जमील जवान नबीअ सुहिणा थींदा, बीबी आसिया खणी छातीअ सां लाथुसि। फ़िरौन खे ख़बर पई घरवारी तुंहिंजी बच्चो आयो आहे लुड़ंदो, खणी छातीअ सां लाथो अथईंसि। पालना जो फैसलो कयूं बीठी आहे, उतो फ़िरौन उतावड़ियो आयो, कढो ॿार ॿाहिरि न छॾींदोमांसि। घरवारी जी जहिड़ो छो थियो आहे, हया कर अखियूं बच छो अंधो थियो आहे, अहिड़ा लाल कीअं कुहाइबान जे चेहरे में त नज़र अचनि। क़ुरान खे फरमाए फ़िरौन जे ज़ाल मूसा जे फ़ाइदे में बलंद ॻाल्हाया, एॾा रब खे वञा जो क़ुरान में जो लिखाए छॾी। पके लॻे सब चओ सुभाणे अल्लाह, हेठो ॿार बस सब चओ सुभाणे छाती के फ़िरौन जी ज़ाल, फ़िरौन जो कुहाया घरवारी जी जे वकालत मरात फ़िरौन कुर्रत अय्युनी वलक ला तक़तू असा अय्यनफाना औ नत्तखिज़हु वलदा वलदहु वहुम ला घरवारी थी चए हिनखे हथ मिलाइजां, हे तुंहिंजे बि अखियुनि जो ठार आहे, तुंहिंजे बि अखियुनि जो ठार आहे, तूं मां कुटे में करे पालींदीमांसि, हिन जी ख़िदमत कंदमि, मन हिन जे ख़िदमत में मूंखे को नफ़ो पए। एॾा माईअ जा लफ़्ज़ अल्लाह खे वञा, समूरा जो क़ुरान में लिखाए छॾे। न क़ुरान रहे न जो फ़िरौन जे ज़ाल जी नेकी रहे, न क़ुरान रहे न फ़िरौन जे ज़ाल जी नेकी रहे। बेटीअ खे ॿाहिरि कढियऊंसि, कढियो तो सुभाणे अल्लाह अची रोइण शुरू कई। जेका ताई आई पे जो कंहिंजो खीर न पिए पीतई, छो अल्लाह जी फरमा को मां झलो मास हरमना अलैहिल मराज़िया, बिन जो खीर मां तो ते हराम कयो आहे, प्यारी जो मां तो वरी बि मिठी अम्मा जो खीर पीअंदो आहे। वाह खुदा तुंहिंजी ताक़त, वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह रब्बुल आलमीन।
तक कमाले जेका दाई आई कंजो खीर न पीतई उल्ला पई आ तो फिरौन जे घर में ॿार आयो पर परचे न थो अची दायूं टुटियूं डालर मिलदा मन ॿार पर जाए जूं तक कमाले हर का दुकानी आई पर परचे न थो जवान कंहिंजो खीर न पियो पिए धारी मूसा जी अम्मा पंहिंजी मिठड़ी न्याणी खे मोकिलियो पुट ॾिसी था त तो वारो भाउ त नाहे अचे को नज़र करे त अधु छो थारो वारो ये ॿार पहुचे नथो छोकिरी कंहिं दाईअ में ॾसो ॾे ए मां हाणे थी दाई वठी अचां हुन ॾिठो त अधु अम्मा जे लाइ जल्दी दुकनी घर वई आहे घर वरी दुकनी अम्मा अल्लू पवनी गडोम सां मां वाइदो करे आई आहियां अधे तो पोस मां बुधियो आहे गडोम परेशान आहे त ॿार परचे तोखे हलणो पवनी अम्मा थी चए मां हेॾे न हलंदसि चए हिकु मां बाज़ूर आहियां मां परदेदार आहियां ॿार हेॾे आयो न्याणी थी चए अम्मा मां फिरौन सां वाइदो कयो आहे अम्मा थी चए पुट तूं फिरौन सां वाइदो कयो आहे मां सां अर्श वारे वाइदो कयो आहे त को मिले न मिले मां रब जे वाइदे खे पूरो न कंदुमि إن الذين قالوا ربنا الله ثم استقاموا ये शख्स जो अल्लाह जिसको जहान रहा इन ॻाल्हि ते पको थी बीठो हाणे दुख बि ईंदसि लॾो बि पवंदसि हिजरता बि करणियूं पवंदसि बुख जे करे पेट खे पथर बि ॿधणा पवंदसि मात बि बेज़ार थी वेंदसि ॻोठ वारा बि बेज़ार थी वेंदसि वॾा इम्तिहान ईंदसि नाते यकीन कयूं क़ुरान में जो रब वाइदो करे इहो मरंदो पोइ अॻ में मां नूरानी मलाक रहमत जा मलाक मोकिले सेरांदीअ खां विहारे बिस्त जी बिशारत ॾे वरायां मां तो थोरी रोज़ अॻ में बिस्त जी बिशारत यकीन रख अल्लाह ते जो रब पंहिंजो सभु शब्द सुभान वलियनि जी नबियनि जी शहीदनि जी इहे बि बयान थो कया हाल पर तव्हां थधा थी ॿुधो शब्द सुभान मूंखे अधु कलाक वारो आहे जीअं हूंदो आहे 3 कलाक मज़ो ई क़ुरान में आहे त वलियनि जी तारीफ़ बि क़ुरान में शहीदनि जी तारीफ़ बि क़ुरान में सिद्दीक़नि जी तारीफ़ बि क़ुरान में नबियनि जी तारीफ़ बि क़ुरान में जुमे जे ॾींहं जी तारीफ़ क़ुरान में लैलतुल क़द्र जी तारीफ़ क़ुरान में रमज़ान जी तारीफ़ क़ुरान में मोमिननि जी तारीफ़ समूरा चओ